दड़ोवासी कुटुंब सां हादसो, नीगर फोत, औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी। ख़बर मूजिब ग़ुलामुल्ला शहर मां तोरन जे काॾ में शिरकत करे वापसि मोटंदड़ दड़ेवासी कुटुंब जी हायरूफ केरी ब्रांच मोरी वटि कंट्रोल मां निकिरी ट्रक सां टकराइजण बाद कल्टी थी पई, जे सबब 10 वरहनि जो नीगर ज़ीशान वल्द महबूब मेमण फोत, औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में बशू, ॻाढ़ो, मेहराण, जहांज़ेब ऐं हिकु औरत शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ मखली अस्पताल मुंतक़िल करण खां पोइ कराची ऐं ठठे मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त फोती नीगर जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।